दोस्तो एक दफ़ो ॿीहर ॿुधी छॾियो। इन सौट शाज़ेब खे अॼु कहिड़ी बि सूरत में मारणो आहे। तव्हां सभु बंगले जे चौधारी फिरी वञो। हथियारनि सां उन्हनि जे माण्हुनि खे कब्ज़ो करे छॾियो। अमीर खान तूं रुगो हलण जी कर। अॼु शाह ज़मान, शाहज़ेब, दिलावर, हाशिम सभु मरदा। छो त मां जंहिंखे अखि ॾसियां हुनजी ज़िंदगी खसियां। अमीर खान अॼु कंहिंसां बि घटि न थींदी। ठीकु आहे, ही संगत पोइते आहे। जेकॾहिं असां कमज़ोर बि थी वियासीं त मामा बंगुल बि पोयां तयारु हूंदो। असांखे सिर्फ़ हिकिड़ी फोन करण जी देर आहे। रख मोला ते शमीर, अॼु तोखे सरदारी जो मटको ॿधाए पोइ मोटंदासीं। अॼु असांजी जीत आहे। जीत न आहे त पोइ मौत आहे। अड़े आए खैरू, अॼु त तो दिल्ली ख़ुशि करे छॾी। अॼु असांखे को बि हाराए नथो सघे। अचो मूंसां। तव्हां टई हिन पासे ॾांहुं अचो। असां टई हिन पासे ॾांहुं था अचूं। जल्दी कयो, अचो। दिलावर साईं, हो ॾिसो दुश्मन पिया अचनि। पोजीशन संभालियो, केर बि बची न निकिरे। हीरोड़े मरी वेंदो। दिलावर अॼु जेको बि मुंहिंजे अॻियां आहे उनजा लाश कुता खाईंदा। दिलावर गाढ़े बोड़ ते ही तूं अॼु तूं मरदे असां मरदासीं। आज शमीरा खण पंहिंजे भाउ खे रिलीअ में रड़े। अरे बाता चिंता कुछ भी नहीं थे। फिरू संभाल पंहिंजो पाण खे। ये असांखे कुछ भी न करे सघंदा। और अशु धीरे सर वन तकड़ो तकड़ो ड्राइवर के चो गाड़ी कट तो मुखे रेस दरिया खान सां मिलणो आहे। हल हल तेज ड्राइवर खे। धीरे सर। लगे थो त शेरू हिते किथे लिकियल आहे। हिते ई किथे हूंदो। दिलावर साईं अॼु जेकॾहिं शेरू मिली वियो न बची कोन सघंदो। दिलावर साईं लगे थो त शेरू हिते किथे लिकियल आहे। जख्मी आहे। केतिरो भॼी केतिरो भॼंदो। हेठि त लभंदो न। अचो मूंसां।
अलाए मरी वियो आहे। हल त हल ॾिसूंसि। हल 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 गुलज़ार हमरा ज़िंदा आहे। छा ख्याल आहे शरीफ? खणी हलोसि। हा गुलज़ार इंसान आहे, खणी था हलूं। जेकॾहिं बची वियो त सॼी उमिरि दुआऊं कंदो, जेकॾहिं मरी वियो त पोइ हिन जी क़िस्मत। उल्टो पराई फिल्म असांजी गिची में न पइजी वञे। गुलज़ार चवंदा आहिनि त कर भला त हो भला। थी सघे हिन खे बचाइण में अलाह असां ते राज़ी थी पए। त ठीकु आहे, खणी था हलोसि। अलाह कंदो बची पवंदो। मंगुल खान खैर आहे। अॼु मूंखे कुझु परेशान थो लॻे। दरिया खान, अॼु शाहज़ेब जी शादी जूं तयारियूं पियूं हलनि। यार को बादशाह माण्हू, इन में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि? दरिया खान, शाहज़ेब जी शादी जे मौके ते शाहज़ेब खे हमेशा लाइ समझी थो न? इन जो मतलब त इहो शाहज़ेब चंद घड़ियुनि जो महिमान। मंगल खान, मज़ो त इन ॻाल्हि में आहे त इन शाह ज़मान खे फट मारजे, फट। दरिया खान, इहा त तो मुंहिंजे दिल जी ॻाल्हि कई। पोइ त वाह वाह थी वेंदो। पोइ त केस जी केरु पोवारी कोन कंदो। शाह ज़मान ऐं शाहज़ेब खे हमेशा लाइ ख़तम करे चंदासीं। छो जो मूंखे अंदर में बाहि, मूंखे हुन चमाट ई ऐं हुन चमाट जो पलांद ज़रूर कंदासीं। त पोइ कयूं अला तो हा, कयूंसि हमेशा जे लाइ पूरो। ऐं सिलामारो ई हिकिड़ो ख़तम। दरिया खान, पोइ इन ई कंदासीं। शाहज़ेब सां गॾु शाह ज़मान जो खटोलो खॼंदो। ओ इहे आस्ते जवान, आस्ते तकड़ न कर। तोखे ना तकलीफ़ आहे, तू वञा आराम कर। केरु था? घबराए न जवान, असां तुंहिंजा दोस्त आहियूं। हाणे तुंहिंजी तबियत कीअं आहे? थोड़ी तकलीफ़ आहे, पर सही आहे कुछ। केरु आहीं तूं ऐं तोखे कंहिं ज़ख़्मी कयो? मुंहिंजो नालो शेरल आहे। दुश्मन जे घेरे में अची वियुसि। कुदरत वारे बचाए थो। क़िस्मत तोखे मारे चुकी, असां ॿिन्हिनि तोखे बचायो आहे। पोइ तूं मञी या न मञी, तुंहिंजी मर्ज़ी आहे। बेशक जवाना, तव्हां ई मूंखे बचायो आहे। जेकॾहिं मां मूंखे खणी न चवां त मूंखे त झंग जा जानवर खाई वञनि हा। तव्हांजी महिरबानी। पर तव्हां आहियो केरु ऐं मां किथे आहियां? मुंहिंजो नालो गुलज़ार आहे ऐं ही मुंहिंजो दोस्त शरीफ आहे। हाजी शरीफ आहे। मां महीनो अॻु 25 साल सज़ा कटे जेल मां आज़ाद थिया आहियूं। हाणे पंहिंजे दुश्मननि खे पिया ॻोल्हियूं जीअं पलांद करे सघूं। हा भाउ गुलज़ार, गैरतमंद बिना पलांद जे सुख सां सुम्ही न सघंदो।
त वॾा पलांद करणा आहिनि। छा कजे, अकेला थी पिया आहियूं। हाणे असां बि तुंहिंजा दोस्त आहियूं, सभु गॾिजी प्लान कंदासीं। तव्हां जी मर्ज़ी। जेकॾहिं असां सां रहण चाहिं त पंहिंजा कख। ठीकु आहे शरीफ़, मां तव्हां सां गॾु आहियां। पुट शाहज़ेब, तो कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे? बाबा साईं, मां दुनिया ॾिठी आहे, हाणे मां पंहिंजी सिंध थो ॾिसण चाहियां। मुंहिंजे सिंध खां सवा ॿी का बि सुहिणी जॻह न आहे। अच्छा? हा बाबा साईं। पर पुट, सिंध में ॿियूं बि केतिरियूं जॻहियूं आहिनि। तूं मुल्क खां ॿाहिरि छो नथो वञी? मुल्क खां ॿाहिरि बि ख़ूबसूरत शयूं आहिनि। हा बाबा साईं। ठीकु आहे, जीअं तुंहिंजी मर्ज़ी। तूं तयारी कर, तुंहिंजी हिफ़ाज़त अल्लाह कर। पुट, तोखे को कोसो वाह न लॻंदो। त पोइ ठीकु आहे बाबा साईं, मां मीरा खे चवां थो त उहो बि तयारी करे वठे। ठीकु आहे, भले वञी ॿुधाए। खबर न देर कई थी। शमीर आहे जज़्बाती, किथे पाण न मरी पए। कर खबर शमीर, जल्दी ॿुधा कुछ ख़बरी, ॿुधा मूंखे। मामा साईं, असांजी त क़िस्मत ई फिटल आहे। शाहज़ेब बची वियो। कीअं बची वियो शाहज़ेब? एॾियूं तयारियूं, एतिरा माण्हू, पोइ बि तव्हांखां शाहज़ेब बची वियो आहे। शमीर खान तो त वॾो गंद करे छॾियो आहे। ख़बर न आहे त इहो दिलावर कहिड़ी बला आहे। हुनजी सोच चीते जी रफ़्तार खां बि तेज़ आहे। असां अञा उते पहुतासीं ई मस त ख़बर न आहे त इहो दिलावर उते अलाए कीअं अची पहुतो। शमीर, केसीं ताईं बचंदो शाहज़ेब? मारींदोसांसि मां पंहिंजे हथनि सां। मामा साईं, बस कई मूं हिन सरदार जी पग खां। इहा पग मुंहिंजे नसीब में ई न आहे। भाणज, तूं मायूस न थी। सरदार तूं ई आहीं ऐं तूं ई थींदे। ॾिस त मां छा थो कयां। इहो तॾहिं जॾहिं इहो शाहज़ेब मरे न, पर लॻे थो त इहो शाहज़ेब मूंखां अॻ में कोन मरंदो। भाणज, सुभाणे को सिज शाहज़ेब कोन ॾिसी सघंदो। मूंखे मिलाइजे कातल जो नंबर। हा कातन, रईस शामिर खान पियो ॻाल्हायां। मामे बंगुल सां ॻाल्हा। कातन, मां बंगुल खान पियो ॻाल्हायां। कातन, शाहज़ेब ते अख रख। जेॾी महिल बि घरां निकितो, उन ॾींहुं शाहज़ेब जो जनाज़ो निकिरंदो।